अस्सलाम नाज़रीन, शबाना नवाज़ ऑफिशियल चैनल तां ज़हीर सां सां मुखातिब आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे त BPS 5 to 15 सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां अनाउंस थियल जॉब्स जे सिलसिले में जेका टेस्ट थींदी, जेका IB तरफ़ां वरिती वेंदी, उन सिलसिले में असांजा क्लासिस हली रहिया आहिनि। सोशल हिस्ट्री जी 4 खां वठी 8 ताईं असांजी कंप्लीट थी अलहमदिल्ला। 9th जा जेके आहिनि उहे 3 क्लास हली चुका आहिनि पाकिस्तानी स्टडी जा। अॼु असां 4थो क्लास स्टार्ट कंदासीं। इन विच साइड ऑफ पाकिस्तान ईरान लाइज़, पाकिस्तान जे कहिड़ी तरफ़ ईरान वाक़िआ आहे? साउथ वेस्ट ॾखिण ओलह में ईरान वाक़िआ आहे। व्हाट इज़ पाकिस्तान जे व्हाट इज़ द टोटल लेंथ ऑफ कॉमन बाउंड्री लाइन बिटवीन पाकिस्तान ऐं ईरान? पाकिस्तान ऐं ईरान जे विच में जेका आहे बाउंड्री वाल आहे या बाउंड्री आहे उहो केतिरी आहे? 800 किलोमीटर्स आहे, यानी 800 किलोमीटर आहे। चाइना इज सिचुएटेड इन विच साइड ऑफ पाकिस्तान? चाइना पाकिस्तान जी कहिड़ी तरफ़ वाक़िआ आहे? नॉर्थ ऐं उत्तर में चाइना वाक़िआ आहे। व्हाट इज़ द टोटल लेंथ ऑफ कॉमन बाउंड्री लाइन बिटवीन पाकिस्तान एंड चाइना? पाकिस्तान ऐं चाइना जे विच में केतिरी जेको आहे सो बाउंड्री लाइन आहे? 585 किलोमीटर्स, 585 किलोमीटर। अफगानिस्तान इज सिचुएटेड इन विच साइड ऑफ पाकिस्तान? अफगानिस्तान पाकिस्तान जी कहिड़ी तरफ़ वाक़िआ आहे? नॉर्थ वेस्ट, उत्तर ऐं ओलह तरफ़ वाक़िआ आहे। व्हाट इज़ द टोटल लेंथ ऑफ कॉमन बाउंड्री लाइन बिटवीन पाकिस्तान एंड अफगानिस्तान? पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जे विच में केतिरी बाउंड्री लाइन जेका आहे उनजी टोटल लेंथ केतिरी आहे? 22,052 किलोमीटर्स, 2252 किलोमीटर आहे। नेम द बाउंड्री लाइन बिटवीन पाकिस्तान एंड अफगानिस्तान? पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जे विच में जेका बाउंड्री लाइन आहे उनखे छा चयो वेंदो आहे? दुरंद लाइन। चाइना इज़ कनेक्टेड विथ थ्रो विच माउंटेन पीक? चाइना कहिड़ी पहाड़ी चोटी या कहिड़े पहाड़ जे थ्रू जेको सो कनेक्ट थिए थो पाकिस्तान सां? K2 कराकरम जे ज़रिए। व्हाट इज़ द अदर नेम ऑफ K2? K2 जो ॿियो नालो छा आहे? गुडविन ऑस्टिन। गुडविन ऑस्टिन K2 जो ॿियो नालो आहे। अहम सवाल आहे, हिनखे ज़हन नशीन करे छॾिजो। व्हाट इज़ द टोटल लेंथ ऑफ K2 इन मीटर्स? K2 जी मीटर्स जे हिसाब सां केतिरी लेंथ आहे? 8,611 मीटर्स, 8,611 मीटर। विच अफगान टेरिटरी सेपरेट्स पाकिस्तान फ्रॉम ताजिकिस्तान? पाकिस्तान ऐं ताजिकिस्तान खे कहिड़ो इलाइक़ो जेको आहे सो अलॻि करे थो? छा चयो वञे थो उनखे? वखन। इन द साउथ ऑफ पाकिस्तान व्हाट इज़ लोकेटेड? पाकिस्तान जे ॾखिण में छा वाक़िआ आहे? अरेबियन सी, यानी अरबी समुंड, जो कराची तरफ़ वाक़िआ आहे। हाउ मेनी पोर्ट्स आर बिल्ट इन दिस कोस्टल एरिया? हिन इलाइक़े में केतिरा कोस्टल एरिया जेके आहिनि उहे ठाहिया विया आहिनि, बंदरगाहूं? 3 पोर्ट्स, 3 कराची पोर्ट, कासिम पोर्ट ऐं ग्वादर पोर्ट। विच मुस्लिम कंट्रीज़ आर लाइंग इन द ईस्ट ऑफ इंडिया? हिंदुस्तान जे ओभर में कहिड़ा मुस्लिम मुल्क वाक़िआ आहिनि? बांग्लादेश, इंडोनेशिया, मलेशिया ऐं ब्रुनई दारुसलाम। उहे मुस्लमान मुल्क आहिनि जेके इंडिया जे जेको आहिनि सो ओभर में वाक़िआ आहिनि। फुल फॉर्म ऑफ ECO? ECO जो फुल फॉर्म छा आहे? इकोनॉमिक कोऑपरेशन ऑर्गेनाइजेशन। लैंड सरफेस ऑफ पाकिस्तान इज डिवाइडेड इनटू 4 फिजिकल फीचर्स, व्हिच आर दे? माउंटेन्स, प्लेटोस, प्लेन्स एंड डेजर्ट्स इंक्लूडिंग कोस्टल एरियाज। माउंटेन ऑफ पाकिस्तान इज डिवाइडेड इनटू हाउ मेनी पार्ट्स? पाकिस्तान जे जबलनि खे घणनि हिस्सनि में विरहायो वियो आहे? 2 नॉर्दर्न एंड नॉर्थ ईस्टर्न माउंटेन एंड वेस्टर्न एंड नॉर्थ वेस्टर्न माउंटेन। सियाचिन ग्लेशियर कवर्स विथ माउंटेन रेंज, कराकरम माउंटेन रेंज खे। हाउ मेनी जोग्राफिकल एरियाज ऑफ पाकिस्तान इज अंडर फॉरेस्ट? पाकिस्तान जो केतिरो इलाइक़ो झंग जे अंदरि आहे? 4.5%। व्हाट इज़ द टोटल एरिया ऑफ तिरछ मीर पीक विच इज़ लोकेटेड इन हिंदू कुश माउंटेन? तिरछ मीर चोटी जी जेकी इलाइक़ो आहे उहो केतिरो जेको आहे सो केतिरे इलाइक़े ते मुश्तमिल आहे? 7,690 मीटर्स, 7,690 मीटर। व्हाट इज़ द हाइस्ट पीक ऑफ सुलेमान रेंज? सुलेमान रेंज जी जेका आहे सभ खां ऊची चोटी कहिड़ी आहे? तख़्ते सुलेमान। व्हाट इज़ द हाइस्ट ऑफ तख़्ते सुलेमान? हाइट ऑफ तख़्ते सुलेमान? तख़्ते सुलेमान जी हाइट केतिरी आहे? 3,487 मीटर्स, 3,487 मीटर। विच 2 प्लॉट्स आर लोकेटेड इन पाकिस्तान? पाकिस्तान में
कहिड़ा जेको आहिनि सो प्लेटोज़ वाक़िया आहिनि, पोटवार प्लेटो ऐं बलोचिस्तान प्लेटो। वेयर इज़ द थर आर लोकेटेड, थर डिज़र्ट जेको आहे उहो किथे वाक़िया आहे, यानी थर जो बयाबान किथे वाक़िया आहे? डिस्ट्रिक्ट ऑफ मियांवाली, मुज़फ़्फ़रगढ़ एंड डेरा गाज़ी ख़ान। मियांवाली में वाक़िया आहे, मुज़फ़्फ़रगढ़ ऐं डेरा गाज़ी ख़ान में वाक़िया आहे। वेयर इज़ चोलिस्तान डिज़र्ट लोकेटेड, चोलिस्तान जो जेको आहे थर या बयाबान और रही इन विच इज़ चोलिस्तान डिज़र्ट लोकेटेड, वेयर इज़ चोलिस्तान डिज़र्ट लोकेटेड, चोलिस्तान जो जेको बयाबान आहे उहो किथे वाक़िया आहे? बहावलपुर रीजन में वाक़िया आहे। द थर डिज़र्ट इज़ लोकेटेड इन विच एरिया ऑफ पाकिस्तान, थर जो जेको इलाइक़ो आहे उहो पाकिस्तान जे कहिड़े इलाइक़े में वाक़िया आहे? इट इज़ लोकेटेड इन साउथ ईस्टर्न पार्ट ऑफ डिस्ट्रिक्ट थरपारकर। इहो थरपारकर जे ॾखिण ओभर वारनि इलाइक़नि में वाक़िया आहे। उमरकोट एंड इन सांगड़ सिंध, ऐं उन सां गॾु उमरकोट ऐं सांगड़ में पिणु सिंध में पिणु जेको सो मौजूदु आहे। पाकिस्तान इज़ अबाउट हाउ मच लॉन्ग कोस्टल एरिया, पाकिस्तान जो जेको बंदरगाहूं जेके आहिनि उहे टोटल केतिरे इलाइक़े ते मुश्तमिल आहिनि? 700 किलोमीटर, 700 किलोमीटर। What is climate? Long condition of weather in a particular area is known as climate. मुसलसल जेको हिकिड़ो मौसम रहे, मौसम जी कंडीशन रहे, उनखे जेको आहे सो क्लाइमेट चए थो, क्लाइमेट चए उनखे। द बिगेस्ट साल्ट माइन इन द वर्ल्ड इन विच कंट्री, सभिनी खां वॾी जेका आहे सो लूण वारी खाण कहिड़े मुल्क में आहे? आंसर आहे खेवड़ा, पंजाब, पाकिस्तान। पाकिस्तान जे सूबे पंजाब जे शहर खेवड़ा में वाक़िआ आहे। वेयर वॉज नेचुरल गैस फर्स्ट फाउंड इन पाकिस्तान, पाकिस्तान में पहिरीं जेका आहे नेचुरल गैस, कुदरती गैस किथां लधी? सुई, बलूचिस्तान मां। असां अॼु जो क्लास हिते इख़्तिताम कयूं था। कुझु नंबो क्लास थी वियो आहे। इंशाल्लाह नेक्स्ट चैप्टर जेको रिसोर्स ऑफ पाकिस्तान खां शुरू थींदो, असां उन में जेको आहे सो असां वधीक क्लास हलाईंदासीं ऐं पंहिंजी क्लास खे जारी कंदासीं। शबाना नवाज़ ऑफिशियल चैनल सां जुड़ियल रहंदा ऐं पंहिंजी तयारी खे जारी रखंदा। बार बार इन्हनि क्लासिस खे जेको आहे सो ॿुधंदा ऐं ज़हन नशीन कंदा ऐं इन सां गॾु नोट्स तां तयारी कंदा रहंदा ऐं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे कोर्स मुताबिक़ तयारी कंदा रहंदा ऐं अल्लाह तव्हांजो हामी नासिर थींदो। अल्लाह तव्हांजी मंज़िल आसान कंदो। अल्लाह।